नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त न्यूज़ सईदाबाद लॻ ॻोठ अमीन लाखो देह कोनार जे कचे जे इलाइक़े में कुछ अरसे अॻु में माछी बिरादरी जे हथियारबंदनि संगावती तकरार ऐं क़तल जी दुश्मनियुनि जे फ़ैसिलनि में नबेरो थियल वाक़े जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे कचे जी ज़मीन में ट्रैक्टर जा हर काइण लाइ मोटरसाइकिल ते चढ़ी कचे तरफ़ वेंदड़ ट्रैक्टर ड्राइवर गुलाम मोहम्मद माछी खे गोलियूं हणे क़तल करे छॾियो। अॼु आचर जे ॾींहुं क़तल थी वियल ट्रैक्टर ड्राइवर जे वारिस अरबाब माछी ऐं लखा ॾिनो माछी जी अॻुवाणी में औरतनि मर्दनि ऐं मासूम ॿारनि सां गॾिजी नूर केटी पुलिस ऐं जवाबदार धुर जे ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो करे हुननि जे ख़िलाफ़ सख़्त नारा हंया। हिननि मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त देह कोनार जे कचे जे ॻोठ मोहम्मद खान माछी में 8 वरे अॻु में संगावती तकरार खां पोइ अली हसन माछी वल्द हयात माछी ऐं ॿिनि असांजे नौजवान मलूक माछी खे बेदर्दी सां कुहाड़ियूं हणी क़तल कयो। उन खां पोइ अली हसन माछी धुर जो गुल शेर माछी क़तल थी वियो। ॿिन्ही क़तलनि ऐं संगावती तकरारनि जो फ़ैसिलो इलाइक़े जे अहम शख़्सियत ऐं पीपी अॻवान नज़ीर अहमद राव रईस अयूब रिंद सरदार अहमद सोलंगी सरदार धणी बख्श सोलंगी जिन जी सरपंची में थियो हो। धुरनि विच में ठाह थियल हो पर अली हसन माछी धुर फ़ैसिलनि में निबेरो थियल ॻाल्हियुनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे असांजे हमरा गुलाम मोहम्मद माछी खे गोलियूं हणी क़तल कयो आहे। हिननि ॿुधायो आहे त नूर केटी पुलिस जवाबदार धुर खां रिश्वत वठी हिकु जवाबदार मुश्ताक माछी जी गिरफ़्तारी न ॾेखारी ऐं उन खे लिक चोरी में आज़ादु करे छॾियो। नतीजे में रूपोश ॼाणियल जवाबदार मुश्ताक माछी हुन जे वारिस अली हसन माछी गुलशेर माछी मोर माछी ॻोठ मोहम्मद खान माछी में सरेआम हथियार बंदि थी मोर्चा ठाहे वेठा आहिनि जेके असांजा रस्ता रोके वेठा आहिनि। हिननि पुलिस ते इल्ज़ाम हयो आहे त पुलिस कूड़ा केस डायरियूं ठाहे जवाबदारनि खे कानूनी तहफ़ुज़ ॾिए पई। हिननि IG सिंध RPO हैदराबाद समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त पुलिस तरफ़ां गैर कानूनी तौरु आज़ादु कयल जवाबदार मुश्ताक माछी खे गिरफ़्तार कयो वञे पुलिस ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ॻोठ मोहम्मद खान माछी में मोर्चा बंदि थियल हथियारबंदनि खे गिरफ़्तार कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।